राहत सोलंकी साहब ॾांहुं हलूं था, हुनखां पुछो ई न हुननि जी ईद कीअं थी गुज़रे पई। तव्हांजी अॼु ईद कीअं थी गुज़रे, तव्हां थोरो पंहिंजे एक्सपीरियंस शेयर कयो। ईद तव्हांखे छा ॿुधायां, माण्हुनि खे खिलाईंदे थी गुज़रे। त इहा बि कुर्बानी आहे, इहो बि कुर्बानी आहे बिल्कुलु। महांगाई लाह कढी छॾिया सभ खां पहिरां। हा 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 बिल्कुलु। त इहा अच्छा, ॻाल्हि ईदुनि जो जेके स्ट्रक्चर आहिनि उहे बि तब्दील थी विया आहिनि हाणे। हा हा, ऐं जेके पोयों ईदूं गुज़रियूं, बकरा ईद हुयूं, उन्हनि ते माण्हू जेके जानवर ख़रीद कया उन जे मुक़ाबले हिन दफ़ा जेको आहे घटि थियो आहे, सिर्फ़ु महांगाई जे करे। पहिरियों ॾिठो आहे मुल्क में कोरोना आयो, वरी सैलाब आयो, यानी हिकु मुसीबत असां त लहे नथी, वरी ॿी चढ़ी थी वञे। अच्छा, ईदूं जेके हूंदियूं आहिनि उहे हूंदो त पाण में असां ख़ुशियूं जेको आहे त मल्हायूं, ऐं खोड़ सारियूं मसरूफ़ियतूं जेके आहिनि असां वटि उन्हनि खां हटी करे पंहिंजे घर भातियुनि सां वियूं, मिटनि माइटनि सां, दोस्तनि सां, ऐं ख़ुशी वंडियूं। ईद जो मक़सदु असल में इहो आहे। छा असां वटि उहे सभु शयूं ईअं ई थियनि थियूं त असां मिटनि माइटनि सां गॾु वियूं, दोस्तनि ऐं बाबनि सां गॾु वियूं, पंहिंजनि सां गॾु वियूं, ऐं पोइ ख़ुशियूं वंडियूं हिक ॿिए सां? बिल्कुलु ईअं ई थींदो आहे। मां पाण हिते प्राइवेट जॉब कंदो आहियां कराची में। अच्छा, ऐं ॿुधाए छॾियो मथां कमु पइजी वञे। न त पोइ पंहिंजो हिकु स्टेट एजेंसी आहे, हा ठीकु आहे, सर कमाए कंदो आहियां। ऐं पोइ वरी ईदूं ईंदियूं आहिनि त वरी ॻोठ ईंदा आहियूं, 5-8 ॾींहं ॻोठ हूंदा आहियूं, ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। निमाज़ खां पोइ कब्रिस्तान वञिबो आहे, उन खां पोइ वॾड़नि ॾे वञिबो आहे, वरी मोटी अची पंहिंजे अमड़ जो पेर अबे जा चुनबा, भाइरनि सां भेनरुनि सां मिलबो, वरी क़ुर्बानी तरफ़ रवानो थीबो। पोइ किथे गोश्त कटे ॾेई ईंदा आहियूं, किथे वरी थैलियूं खणी वठी वेंदा आहियूं। त पोइ इन हिसाब सां ईद हीअं गुज़रंदी आहे। महांगाई जे करे सच करे पुछो, सच करे पुछो, सची थो ॿुधायांव। महांगाई तव्हांखे मां इहो लफ़्ज़ चए त महांगाई लाह कढी छॾिया आहिनि। ऐं जेको आहे हिन प्रोग्राम जे थ्रू हथ ॿधी उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं जेके असांजे मुल्क जा हुक्मरान आहिनि त ख़ुदारा कुझु रहम कयो, रहम कयो। गुज़रियल ईद ते साईं सिहतमंद हो, हिन ईद ते कमज़ोर थी विया। साईं हे बि महांगाई जा आसार अथव, हे बि महांगाई जा आसार। गर्मी वधी वई आहे, मूंखे घर खे तालो लॻाए रखणो पवंदो, ॿाहिरां चाबी फाड़े वारी खे ॾिनी आहे। महांगाई वधी वई आहे। सही, तव्हांजो छा पैगाम आहे असांखे ॾिसण? बसि जेको ई साईं चयो, मां वरी बि इहा ॻाल्हि मां बि चवणु चाहियां थो त थोरो महांगाई थोरो घटि थिए, त जीअं ग़रीब माण्हू उसरी सघे, जे चए उसरी सघे, मयारी ज़िंदगी माण्हू जी सघे, छाकाणि जो गैर मयारी ज़िंदगी। ऐं ॿियो त प्यार वंडियो, मोहबतूं रखियो, सही, मोहबत जा ॿिज पोखियो, सही, उन में ॿूटा ॼमनि, उन में गुल अचनि, गुल में ख़ुशबू अचे, हर तरफ़ हुंकार हुजे। बेहतरीन, फर्स्ट क्लास। हेॾी महांगाई में कहिड़ो प्यार ई महांगाई एॾी वधी वई आहे। अच्छा, इहा बि ख़ासियत आहे। असां जेको पंहिंजे इर्द गिर्द ॾिसूं, हिननि हालतुनि जे बावजूद बि असीं ख़ुशियूं वंडियूं था, ख़ुशियूं विरायूं था, ख़ुशियूं हासिल कयूं था। इहा बि असांजी ज़िंदा दिली आहे त असां जी ॾेखारियूं था पिया, पूरी दुनिया जे आॾो असीं जीऊं था पिया, फ़ख़ुर सां ऐं ख़ुशियुनि ऐं टहकनि सां जियूं था। इहा वॾी जेको आहे त ॻाल्हि आहे अहिड़ियुनि हालतुनि में। ऐं वॾी ॻाल्हि आहे, तव्हां कॉपी पेस्ट कयो आहे मैसेज, ठीकु आहे, नॉट एक्सेप्टेड, ठीकु आहे। ख़ैर ठीकु आहे, ॻाल्हि सुठी कयो, हिन करे कुझु कोन था चओ।